सिंध जे राजधानी कराची में सिंध टीवी न्यूज़ पारां मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मैशत जे हवाले सां तक़रीब कोठाई वई। कराची प्रेस क्लब अॻियां सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां मुख्य तक़रीब में कराची जे इलाक़े मलीर, गुलशन इकबाल, गाज़ी ॻोठ, कोरंगी, सचल ॻोठ, मारूड़ा ॻोठ, पहलवान ॻोठ, शांति नगर, सदर ऐं ॿियनि इलाक़नि जे नौजवाननि, पोढ़नि, औरतनि ऐं ॿारनि समेत लखें माण्हुनि शिरकत कई। सकाफ़ती ॾियारे जी तक़रीब में शिरकत कंदड़नि औरतनि, नौजवाननि, पोढ़नि, शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे चयो त अॼु असांजी ईद जो ॾिहाड़ो आहे। अॼु जे ॾींहुं असां सिंधी गॾु थी करे सिंध मुल्क ऐं दुनिया में शऊर ॾियूं था। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे शिरकत कंदड़नि जो चवणु हो त सिंधी क़ौम खे तालीम में अॻियां अचणु घुरिजे। तालीम पिराइण सां हू सिंध मुल्क ऐं दुनिया में पंहिंजो नालो रोशन कंदा। पैगाम आहे त सिंधी जो आहिनि पूरे मुल्क में बढ़नि ऐं ॿारनि खे बि पढ़ाइनि ऐं ॿियनि जो भला स्कूल आहिनि उनखे बि पढ़ाइनि। असां सिंधी सखावत ॾियारो वॾे शौक़ सां मल्हाईंदा आहियूं ऐं सिंध सां मोहबत कंदा आहियूं। ईद खां वधीक ॾियारो असांखे हीउ सुठो लॻंदो आहे। पंहिंजो घर ॿार छॾे कन हिते असां कल्चर डे मल्हाइण ईंदा आहियूं। दुनिया खे असां सिंधी माण्हू इहो पैगाम ॾींदासूं त असां पाण में ॿधी कयूं। तंहिंखां पोइ ॿी वॾी ॻाल्हि इहा जो जेको सिंधूअ ते जेके कैनाल ठाहिया था वञनि असां हुन लाइ भरपूर एहतिजाज बि कयो बि आहे ऐं असां चऊं था त इहे जेके बि कैनाल ठहंदा असांजी लाशनि ते ठहंदा। सिंधूअ ते कैनाल नामंज़ूर। ऐं अॼोको ॾींहुं असां हिनखे ईद वांगुरु करे मल्हायूं था। नवां कपिड़ा पाईंदा आहियूं ऐं जीअं इस्लामी ईदूं थींदियूं आहिनि हीअ असांजी क़ौमी ईद आहे। असांजी सिंध जी सकावत सूफ़ी अज़म सकावत आहे। सिंध जी इंता पसंदी दहशतगर्दी जे ख़िलाफ़ आहियूं। असां चाहियूं था सिंधु दरिया ते जेको धारो लॻी रहियो आहे जेके कैनाल ठही रहिया आहिनि उहो बंदि कया वञनि। दरिया जो हक़ जेको आहे सिंध धरती जो हक़ आहे सिंधी माण्हुनि जो। सिंध जो जेको आहे उहो मोहबत जो आहे। ऐं सूफ़ियुनि जी धरती आहे, ऐं अमुन पसंदनि जी धरती आहे ऐं दुनिया जी वॾी जेका तहज़ीब जी जेका वारिस आहे। असांखे पंहिंजी तहज़ीब जे पंहिंजे दायरे में रही करे पंहिंजे कल्चर के दुनिया के ॾेखारणो है। माशाल्लाह सकाफत का दिन है, हमारे सिंधी भाइयों की यहाँ पर बहुत रश है और हम चाहते हैं कि इस तरह की अवेयरनेस हो ताकि पता चले हमारी सिंधी कौम है माशाल्लाह बहुत मेल मिलाप वाली है और हमारे से इतनी मोहब्बत करती है। चाहे जो भी जिस तरह की भी लैंग्वेज हो, लेकिन जहाँ सिंधियों की बात आ जाए तो सिंधी कल्चर तो अलग ही कहलाता है। माशाल्लाह बहुत मोहब्बत वाला है। इस मौके पर मैं यही पैगाम देना चाहती हूँ आवाम को कि जो है सबको सिंधी पढ़ाई जाए ज़्यादा से ज़्यादा और इसके लिए अलग से क्लासेस भी होनी चाहिए। आज के दिन ये पैगाम देना चाहती हूँ अपने सिंधी भाइयों से और बहनों से कि हम सब मिलकर एक ही हैं, चाहे वो कोई भी हो, लेकिन हम उनके कल्चर डे को मना रहे हैं, वो भी मना रहे हैं और हमें मनाना चाहिए। आज असांजो ख़ुशी ऐं ईद जो ॾींहुं आहे। हिते सभिनि खां हज़ारे माण्हू जेके मौजूदु आहिनि डेर की प्रेस क्लब कराची में जिते ही ख़ुशी मल्हाए रहिया आहिनि। हिते काफ़ी फ़नकार बि आयल आहिनि, गुलकार आयल आहिनि। उहे हिते पंहिंजो प्रोग्राम में शिरकत करे असां माण्हुनि जेके हिते आयल आहिनि उहे लुत्फ़ अंदोज़ थियनि था उन ते। अॼु इन अजरक टोपी जे ॾींहं ते असां इहा क़ौम खे इहो मौक़िफ़ ॾियणु चाहियूं था त हिकु थी कंदे रहो। ऐं बि इहा सिंध खे इन करे ॾिसणु चाहियूं था सिंध जी क़दुरु कयो। असां वटि हेॾा सारा मादनियात आहिनि, असां वटि ज़राया आहिनि, असां वटि समुंड आहे। असां सॼो सूबे खे हिकु थी कंदे एतिहाद थी कंदे रहूं। तक़रीब में शिरकत कंदड़नि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे चयो त सिंध ज़रई सूबो आहे। सिंधु दरिया ते असांजी मैशत आहे। हुननि चयो त पंजाब सिंधु दरिया ते नवां कैनाल खोटण जी कोशिश करे रही आहे जंहिंसां सिंध खे सुकाइण जी कोशिश कई पई वञे। हुननि चयो त असां इन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। सिंध जे सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां मुख्य तक़रीब कराची प्रेस क्लब अॻियां थी गुज़री। मुख्य तक़रीब में लखें माण्हुनि शिरकत कई। सिंध जी अवाम जो चवणु आहे त सिंध जो शौर दुनिया में उजागर कयो पियो वञे ऐं अहिड़ियूं तक़रीबूं थियणु घुरिजनि जंहिंमें सिंध जी सकाफ़त, रहणी कहणी, अमुन जी ॻाल्हि जेकी आहे त पूरी दुनिया ताईं पहुचे। साथी रिपोर्टर फ़ियाज़ कुरैशी, बशीर संजराणी, अब्दुल ख़ालिक मंगी, GM खोखर, कैमरामैन ग़ुलाम मुस्तफ़ा रिंद सां गॾु सिकंदर भुट्टो, सिंध टीवी न्यूज़ कराची।